अफ़सोसनाक ख़बर वाकिलियूं जाफ़राबाद वेझो चाचे 11 इल्ज़ाम मढ़े भाइटी ऐं भाणेजे खे गोलियूं हणी क़तलु करे छॾियो आहे। ॻोठु बहादुर ख़ान रिंद में जाबदार करीम बख़्श मीरजत 11 जो इल्ज़ाम मढ़े भाणेजे मुसामत सुल्ताना ऐं बीबी ऐं भाइटे नौजवान नसरुल्ला मीरजत खे गोलियूं हणी क़तलु करे फ़रार थी वियो आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। वाक़ई अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया जाफ़राबाद वेझो चाचे 11 इल्ज़ाम हेठि भाइटे ऐं भाणेजे खे गोलियूं हणी क़तलु करे छॾियो आहे। ॻोठु बहादुर ख़ान रिंद में जाबदार करीम बख़्श मीरजत 11 जो इल्ज़ाम मढ़े भाणेजी मुसामत सुल्ताना बीबी ऐं भाणेटे नौजवान नसरुल्ला मीरजत खे गोलियूं हणी क़तलु करे फ़रार थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर वाकिलियूं पिया जाफ़राबाद वेझो चाचे 11 इल्ज़ाम मढ़े भाइटे ऐं भाणेजे खे गोलियूं हणी क़तलु करे छॾियो आहे। ॻोठु बहादुर ख़ान रिंद में जाबदार करीम बख़्श मीरजत 11 जो इल्ज़ाम मढ़े भाणेजी मुसामत सुल्ताना बीबी ऐं भाइटे नौजवान नसरुल्ला मीरजत खे गोलियूं हणी क़तलु करे छॾियो आहे। इन हवाले सां जाफ़राबाद खां 32 न्यूज़ रिपोर्टर गुलज़ार वफ़ा लाइन ते मौजूदु आहे। जी गुलज़ार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, डेरा लहर भरिसां ॻोठु बहादुर ख़ान रिंद में जवाबदार करीम बख़्श मीरजत 11 तहमत मड़ी पंहिंजी भाणेजी मुसामत सुल्ताना बीबी ऐं पंहिंजे नौजवान भाइटे नसरुल्ला मीरजत खे फायरिंग करे तॾहिं ते क़तलु करे छॾियो। ॾिठे क़तल वाक़े खां पोइ जवाबदार मौक़े तां फ़रार थी वियो। वाक़े जी इतला मिलण ते डेरा लहर थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे क़तल थी वियल नारी ऐं नौजवान जा लाश पंहिंजे तवील में खणी सिविल इस्पताल डेरा लहर पहुचाया, जितां पोस्टमार्टम करण बाद लाश वारसनि हवाले कया विया, जॾहिं त पुलिस मामले जी वधीक जांच करे रही आहे। जी ठीकु आहे।